अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जमाली यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों, जेके ॻोठ वारा गॾु थियनि त पिया कमाल खान जे ख़िलाफ़ ऐं कमाल खान वञी उन्हनि जे मथां बीहंदो ऐं उन्हनि खे पादरहाणी उतां रवानो करे छॾींदो ऐं उन्हनि खे हिकु करणु कोन छॾींदो। ऐं आमिर पूरी कोशिशि कंदो त ॻोठ वारा सभु कमाल खान जे ख़िलाफ़ कंदो ऐं ओठो पूरी कोशिशि कंदो कमाल खान सां ठाह करण जी। ऐं ओठो इहो ई चाहींदो त मां बिलाल ऐं कुंज खे आज़ादु कराए वठां। ऐं कमाल खान ओठे सां ठाह करे ऐं पोइ ओठे खे इस्तेमालु कंदो ऐं ओठो फ़ोन ते रबनि सां साथ ॾींदो रहंदो ऐं उन सां राब्ते में रहंदो ऐं कमाल खान आग़म खान सां ॻाल्हाए ऐं हू वोटनि में बीह रहंदा, पर वोटनि में कामयाबु कोन थी सघंदा। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।